4 डिसंबर सिंध के क़ौमी ईद जो ॾींहुं आहे ऐं समूरी सिंध जेको आहे इंड लठ जे रंगनि जी अजरक ऐं टोपीअ जे रंगनि सां रंगजी रही आहे। जॾहिं त पूरी सिंध सरगम जे 7 सुरनि ते महुए रक़्सां आहे। इन सिलसिले में गड़ी खेरो पिण क़ौमी एकता के ॾींहं के मल्हाइण लाइ अॻभरो रहियो। हिन ॾींहं ते शेख बिरादरी पारां एक ज़बरदस्त जो है सो रैली कढी वही ऐं सिंध के जो है सो भेटा पेश कई वही। अचो तो इन सिलसिले में रैली में मौजूद शुरा से गाल बोल कयूं तो हू छा था चवन। जी तो अॼोको ॾियारो असांजे सिंध सकाफ़त जो ॾियारो आहे। तमाम असां साफ़ी बिरादरी जो शुक्रगुज़ार आहियूं जंहिं अची करे असांखे कवरेज ॾिनो आहे। हीअ असांजो ईअं सम्झ त ईद जे ॾियारे वांगुरु असां ख़ुशी मल्हायूं था। असां तमामु दोस्तनि खे ख़ुशी मल्हाइणु खपे। असां तमामु दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जेके हिते अची गॾु थी करे असां सां रैली में शरीक थिया। शुक्रिया। जीअं त अॼु असांजी रैली पूरी दुनिया जी अॼु गड़ी खेरो में भी नौजवान शेख इता जी तरफ़ां गॾी पियो वञे ऐं इंशाअल्लाह असांजो इहो ई मैसेज आहे त असां सिंधी मुनज़िम क़ौम आहियूं ऐं मुहब वतन क़ौम आहियूं, पंहिंजे मुल्क सां प्यार कंदा आहियूं। ईअं ई असां सिंधी जी रवायत आहे त असां महिमान नवाज़ ऐं पूरे जेके भी असांजी रवायतूं आहिनि उहे कंहिंखां लिकियल छपियल कोन आहिनि। असांजो हीउ ॾींहुं ईद खां घटि कोन्हे। मां शुक्रगुज़ार आहियां जैकब न्यूज़ जो जंहिं असांखे कवरेज ॾिनी आहे ऐं असां पूरी सिंध के मुबारकूं पेश कयूं था। जिए पाकिस्तान, जिए सिंध धरती, जिए लतीफ़ सरकार। असां प्यारा सिंधी माण्हू ऐं मुहबती माण्हू उहे ही ॾींहुं असां लाइ हमेशा हर वक़्तु यादि रहंदो आहे। जॾहिं बि इहो ॾींहुं ईंदो आहे इन टाइम ते असां पंहिंजे ॿारनि खे तयारु कंदा आहियूं, वधि में वधि ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। ऐं जीअं त मुंहिंजा जेके भी दोस्त आहिनि इन ॾींहं खे वधि खां वधि जा पूरी सिंधी तारीख़ अॼु मल्हायूं था, छो त असांजे मोहन जे दड़े खां वठी ही तारीख़ मल्हाईंदा रहिया आहियूं ऐं जेसीं ताईं ज़िंदा आहियूं ॾींहुं क़यामत ताईं हीअ असां पंहिंजी तारीख़ ऐं हिन सिंधी अजरक ऐं टोपीअ जो क़दुरु कंदासीं ऐं ख़्यालु कंदासीं। जेको भी सिंध में रहण वारो सिंधी आहे उहो इंशाअल्लाह छा पूरी दुनिया में जेके सिंधी आहिनि असां अपील था कयूं त हिन ॾींहं खे ईद खां वधीक मल्हाए। तव्हां रैली में जो है शरीक माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त सिंध 5000 सालनि खां वठी मोहन जो दड़ो जी ज़िंदा तारीख़ आहे ऐं असीं सिंधी माण्हू महिमान नवाज़ आहियूं। असां हमेशा जो है अमुन ऐं मोहब्बत की ॻाल्हि कई आहे। अॼोके ॾींहं ते उन वचन के वरजायूं था ऐं उमेद कयूं था त सिंध जो है साईं शाह लतीफ़ के हिन शेर ते जो है मुकमिल तौर ते अमल कंदी रहंदी त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। कैमरामैन जयराम दास सां गॾु अमर सिंधी, जैकब न्यूज़, गड़ी खेरो।